चिबरो उहो वाहिद पखी आहे जंहिं करबला जो वाक़ियो पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। हीउ पखी अॻु में घरनि में रहंदो हुयो। जॾहिं इमाम मौला मज़लूम हुसैन अलैहिस्सलाम खे शहीद थींदे ॾिठो त वञी जंग वसायो। जॾहिं अॼु बि जंहिं घर में तकलीफ़ या मौत ॾिसंदो आहे त दाऊं कंदो आहे। पखियुनि में सभ खां घणो इमाम मौला मज़लूम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत जो सदमो पहुतो उहो चिबरो पखी आहे। इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम फरमाइनि था, हीउ पखी रसूल ख़ुदा अलैहिस्सलाम जे दौर में घरनि में रहंदो हो, पर जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में शहीद थियो त हिन आबादी छॾे वीरानियूं पहाड़ूं सहरा खे वञी वसायो ऐं रोई चवंदो रहियो त तव्हां उहा बदतरीन क़ौम आहियो जंहिं पंहिंजे नबी जे ॾोहिटे खे कुटियो आहे। मूंखे हाणे तव्हां ते एतबार न आहे।